वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वसहबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमल मुमिनूना अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाह वजिलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद सलाह शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी मुझा बुजुर्गो भाइरो लख आफ़रीन आहे अवां खे जो तव्हां पंहिंजूं निंडूं फिटाए अल्लाह ताला जे घर में वेही कुरान शरीफ सां निभायो आहे। मां तव्हां सभिनी जे लाइ दुआ आहियां अल्लाह ताला तव्हां सभिनी जी सेहत में उम्र में इज्जत में अमलन सालन में बचन ॿारन में बरकतूं नसीब फरमाए। अजीजो हेड़े दौर में मस्जिद में अचण या अल्लाह ताला जी मेहरबानी। हेड़े दौर में कुरान शरीफ जी महफिल में वेहण या अल्लाह ताला जी मेहरबानी। वॾो बेहयाई बुशराई वारो ज़मानो अची वियो आहे। इंटरनेट टच मोबाइल जो ज़मानो आहे। हकीकत इहा आहे त अॼु मुसलमान तमाम गुनाहन में जकड़जी वियो आहे। अॼु मुसलमान इंटरनेट जी जार में फासी वियो आहे। अॼु मुसलमान
शैतान सा भाकुर में हकीकत आया तज मुसलमानन मां मुसलमानी मोकलाए वई आहे नाले जाले मुसलमान बचाऊं मस्जिदियों बेचारियों वेरान कुरान शरीफ बेचारो लावारिस यतीम दीन इस्लाम अज वणे न अज हाल इहो थी वियो मुसलमान जो हर शे जी खबर होंदे सूंदे भी वो भी असां में कोई अमल ना है, कोई ख्याल ना है, कोई सोच ना है, कोई फिक्र ना है। सबने के खबर त केड़ी शे भली आ केड़ी शे खराब आ सबने के खबर त केड़ी शे जायज आ केड़ी नाजायज आ सबने के खबर त केड़ी शे हलाल आ केड़ी हराम आ सबने के खबर त केड़ो गुनाह आ केड़ो सवाब वो भी काई तमीज ना है गुनाह सवाब काई तमीज ना है नाजायज जायज काई तमीज ना है हलाल हराम काई तमीज ना है भले खले अलाए छा थी वञंदा मुसलमान दीन खां परे थींदा कुरान खां परे थींदा मस्जिद खां परे थींदा हकीकत इहा आहे त रोअणु खपे पंहिंजे रब खे परचाइणु खपे हे अल्लाह ताला जी कावड़ जूं झलकियूं तॾहिं त नज़र अचनि रोज़ तूफ़ान हवायूं वॾियूं मांखे हाणे अॻोणे दोस्त हिकिड़े ॿुधायो चई साईं कल्ह जेका हवा हली इन हवा में ठुल में अलाए केतिरा घर किरी पिया ऐं अल्लाह जी ज़ात जो कसम मां वञा पियो जलसे ते मुंहिंजो राति जो फरीदाबाद मेड़ खां हेठि जलसो रस्ते सां वञा पियो त ईअं गाॾीअ खे धिका आख़िर गाॾी बीहारे वेही रहियासीं त जेसिताईं हवा हले थी गाॾी हली न सघी छड़ी मां न ॿिया बि वीचारा खोड़ हुया रोड ते सभु बीजी आहे गाॾियूं बीजियूं एॾी हवा इहे असांजे गुनाहनि जूं सज़ाऊं बदामाली जो नतीजो आहे जो अल्लाह ताला जी कावड़ हवाउनि जी सूरत में असांखे नज़र थी अचे बरसात जे सूरत में अल्लाह जी कावड़ असांखे नज़र थी अचे कोरोना जी सूरत में अज़ाब अल्लाह जो असांजे साम्हूं आहे माकड़ जी सूरत में अल्लाह जो अज़ाब असांजे साम्हूं आहे मांग जी सूरत में हेॾो वॾो अज़ाब असांजे मथां पोइ बि असां सुधरूं नथा पोइ बि रब जे दर ते अचण लाइ तयार न आहियूं पोइ बि मस्जिदनि में अचण लाइ तयार न आहियूं पोइ बि क़ुरान मजीद जी तिलावत करण लाइ तयार न आहियूं पोइ बि क़ुरान मजीद ॿुधण लाइ तयार न आहियूं पोइ बि क़ुरान शरीफ़ ते अमल करण लाइ तयार न आहियूं पोइ बि पाण में रब जो डपु पैदा करण लाइ तयार न आहियूं नऊज़ बिल्लाह अॼु मुसलमाननि नबी साईं जे दीन खे इस्लाम खे मस्करी बनाए छॾियो नऊज़ बिल्लाह अॼु मुसलमाननि नबी साईं जी ग़ुलामीअ खे मस्करी बनाए छॾियो नऊज़ बिल्लाह अॼु मुसलमाननि अल्लाह ताला जे गुस्से ऐं कावड़ खे मस्करी बनाए छॾियो मज़ाक बनाए छॾियो भोग बनाए छॾियो हे इन लाइ अल्लाह ताला अज़ाब मोकिले थो त तव्हां सुधरो मां तव्हांजे किननि करतूतनि जे करे रब तव्हां खां कावड़ियल तव्हां मूंखे राज़ी कयो पर पोइ बि लापरवाही पोइ बि बेख़्याली खुदा जो वास्तो मुसलमानों सोचो फिक्र पाण में पैदा अचो अल्लाह जे दर अचो अल्लाह जे घर कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लहु या इबादी
الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم. अन्या वडी आवाज अल्लाह फरमाए दो गुनाहगार मां तांजे करे तांजे मदों कावड़ल तांजे करे नेकोकार भी बेचारा परेशानी में दाजी ओ मुझा अजीजो मुझा भाईरो अल्लाह पान सदे तो चवे दो मुझा गुनाहगार बानड़ो ऐं बानड़ियूं ताम माफी वठो अचो मूंखे राज़ी कयो तांजे मथां जेके बि अज़ाब पिया अचनि इहे तव्हांखे इन जे लाइ था अचनि जो तव्हां रुजू अल्लाह जो याने मां अल्लाह जे तरफ़ पंहिंजो मुंहुं कयो अचो मूंखे परचायो मर्दो मां तव्हांजे लाइ मस्जिदनि जा दरवाज़ा मां तव्हांजे लाइ रहमतुनि जा दरवाज़ा मां तव्हांजे लाइ माफ़ी जा दरवाज़ा खोले छॾिया आहिनि ओ मस्तूरात ओ मिड़ियूं भेनरियूं अल्लाह ताला तांगे भी फरमाए दो तां भी घरन में मुसल्ला विछाए पान के अल्लाह जी दरबार दरगाह में हाँ हाँ सजदे में नमाज में क़ियाम में कुरान जी तिलावत में इस्तग़फ़ार में पंहिंजे रब के रिजाण जी मेहनत कयो अज माफ़ी जी ज़रूरत मां हिन सोशल मीडिया जे ज़रिए भाव इम्तियाज़ चांदे साहब जी हाँ हाँ इन मेहनत जे ज़रिए मुस्लिम चैनल जे ज़रिए सजी दुनिया जे मुसलमानन के गुजारिश तो क्या ओ मुसलमानों सभी पाकिस्तानियन के अर्ज़ तो क्या ओ पाकिस्तानियों सबने सिंधवारन के गुजारिश तो क्या ओ सिंधवारो संभालो बाण सियाणा तू पांजे रब को माफी वठो पांजे अल्लाह के परचायो अचो मस्जिदों आबाद क्यों अचो कुरान जी तिलावत क्यों अचो जिक्र अज़कार जी महफिल कोठायो पढ़ो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन इन आयत करीमा जा लख कदो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इन जिक्र जा लख कदो मेहरबानी करे इस्तग़फ़ार पढ़ो मेहरबानी करे नमाज पढ़ो मेहरबानी करे कुरान जी तिलावत कयो मेहरबानी करे पंहिंजे रब के परचाइण जी मेहनत कयो पंहिंजो रब राज़ी कयो पोइ ॾिसो त अल्लाह साईं कीअं तो तव्हांजी दुनिया वारी ज़िंदगी भी आराम वारी बणाए ॾिसो त अल्लाह कीअं तो तव्हांजी ज़िंदगी में खुशहाली ॾिसो त पोइ अल्लाह दुनिया वारी ज़िंदगी कीअं तो तव्हांजी पिछत वारी बणाए पोइ ॾिसो त अल्लाह
किए तो तांगे मरवारे तेमते पानी ज़ियारत दीदार कराए और सोद अल्लाह किए तो तांगे कब्र बिस्तर जो बाग बनाए और सोद अल्लाह किए तांगे क़यामत जे दिहाड़े अर्श जी शान नसीब फरमाए और सोद अल्लाह किए तो तांगे जन्नत जे सोने जे बंगलन जो वारिस मालिक बनाए वले मन खाब मकाम रब्बी जल्ला फबिअई आलाई रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अन्या वॾे आवाज़ सां अन्या ईमानी जज़्बे सां अज सजी दुनिया परेशान इन जे करे जो असां छॾे ॾिनो आहे दीन खे इस्लाम मस्जिद खे कुरान शरीफ खे छॾे ॾिनो कुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो मन आरज़ अन ज़िक्री फ़इन लहू मईशतन ज़ंक़ा वन्नहशुरुहु यौमल क़ियामति अमा। अल्लाह फरमायो जॾहिं तव्हां मुंहिंजे कुरान मजीद खे पुठी ॾींदव जॾहिं तव्हां मुंहिंजी मस्जिद खे पुठी ॾींदव जॾहिं तव्हां मुंहिंजे दीन इस्लाम खे पुठी ॾींदव जॾहिं तव्हां मुंहिंजी निमाज़ खे पुठी ॾींदव मां अल्लाह जो वाइदो आहे मां तव्हांजी रोज़ी रद करे छॾींदोमांव मां अल्लाह जो वाइदो आहे मां तव्हांजी सेहत में बरकत ख़त्म करे छॾींदोमांव बीमारियुनि में वकोड़े छॾींदोमांव मां अल्लाह जो वाइदो आहे। अल्लाह फरमायो मां तव्हांजे ज़िंदगियुनि में आराम ख़त्म करे छॾींदोमांव ताके झेड़न में फासाईंदोमांव घर घर में झेड़ो पी पुटन जो झेड़ो मां धीअरनि जो झेड़ो औलाद वालिदैन जो झेड़ो ज़ाल मुर्ज़ जो झेड़ो मिट माइटनि जो झेड़ो ओड़े पाड़े में झेड़ो झेड़ो ही झेड़ो। अल्लाह फरमायो जॾहिं तव्हां मुंहिंजे मस्जिद खे मुझे कुरान मजीद के मुझे नमाज के मुझे दीन इस्लाम के मुझे रसूलुल्लाह के मां अल्लाह जी जात के अवाम पुठी ॾींदा मुझे वाइदो तहां के मां अल्लाह नहीं दुनिया में भी रुसवाए पार कंदोमांव ऐं क़ब्र क़यामत में भी तव्हांजे लाइ अज़ाब तयार आहे। अल्लाह फरमायो भलो हिन में जो मां अल्लाह साईं जे चई ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो मुंहिंजे क़ुरान मजीद सां भाकुर पायो मुंहिंजूं मस्जिदूं आबाद कयो मुंहिंजे प्यारे नबी मोहम्मद करीम जी ग़ुलामी पैदा कयो आओ मुंहिंजूं भेनरियूं तव्हां बि पाण में पर्दा पैदा कयो पाण में क़ुरान जी तिलावत पाण में मुर्सनि जो एहतराम हया पैदा कयो महिरबानी करे सब दीनदार जो दीनदारीअ में मज़ो आहे दीनदारीअ में आराम आहे दीनदारीअ में सुकून आहे। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मां वाइदो में ई लफ़्ज़ चवंदो आहियां त कंहिंखां को नाराज़ हुजे उहो ख़ुशि नथो रही सघे कंहिंखां मां नाराज़ हुजे उहो ख़ुशि नथो रही सघे कंहिंखां उस्ताद ऐं मुर्शिद नाराज़ हुजे उहे
खुश सारे जवान तो जिनको अल्लाह नाराज जे जिनको रसूलुल्लाह नाराज जे वे किथा खुश रही जगा तेजे करे महमूद बाला गुजारिश करना जे करे तवा की दुनिया वाली जिंदगी खुशी वाली गुजारिया जे करे तवा की कब्र वाली जिंदगी आराम वाली गुजारिया जे करे तवा की आखिरत वाली जिंदगी जन्नत वाली बनाया तो मेहरबानी करे सही माना में दीनदार है मुसलमान बन जो समेना व अताला غفرانك ربنا وإليك المصير أنيا وديا واسا अजो परवाह ना कोई रब जो खौफ ना है रब ना हेदा अजाब हेदियों रब जो काबू पोबी दसो तो मस्जिद में जहरियों खाली पोबी कुरान शरीफ पढ़ने वाला बुधन वाला लबन अल्लाह पोबी दसो राग आम लोग हाने हाने कल मुझे दोस्त के फोन कई सखरमो जैसे असांजे पाड़े में शादी जो प्रोग्राम तो एडो राग हलायूं सजो पाड़ो पियो लुडे राग दे सजी निंद हराम आखिर रब को एड़ो कावड़ियन जो इन राग जे करे रब के एड़ो जलाल आयो सजे घर जी शित अल्लाह मथो केरे सच्ची तो बताया जैसे हुआ सजी हो शादी वाली खिल वाली खुशी वाली महफिल गमी में तब्दील थी वही अस्पताल जे तरफ थी भगा अलाए केतरा माण्हू ज़ख्मी थी पियन बार नंढा वॾा मायूं ओ मुंहिंजा अज़ीज़ रब खे कावड़ाईंदो त ईअं थी अॼु अलाए छो माण्हुनि अलाह खे नऊज़ बिल्लाह मस्करी करे वरितो रब जी भी परवाह न आहे अलाह जे जलाल जी अलाह जे कावड़ जी परवाह ई न रब उन ताकत वारो आहे जो कुरान मजीद में फरमे وهو على كل شيء قدير अनास जाग्यो अल्लाह फरमायो माउन पावर वारो बेयदिल मुल्क सजी दुनिया मा अल्लाह जे कुदरत वारे हथ में आ रब फरमायो जेकने मां दुनिया के खत्म करण दे जा एकड़ो लोडो दिया सजी दुनिया खत्म थी वने ओ मुझा अजीजो मुझा भाइरो दिसो तुर्की जे पासे एकड़े इलाके में रुकी ज़िलज़िलो आयो केडियों वडियों फिलेंदा केडा वीआईपी बंगला केडियों आरसीसी शर्तियों केडो मजबूत कमोन जो चलो पर अल्लाह ने 40 सेकंड जमीन के थोड़ो लोडो नो बंगला उन जा किरी पिया जायूं न जो किरी पयूं माला जो न जो किरी पयूं ओ पांजनी माला दर में पांजनी बंगल में दबजी मरिया ओ मुझा अजीजो इयो अल्लाह ताकत वारो आ इयो अल्लाह पावर वारो आ जो अल्लाह ने फरमाए दो ये सारी दुनिया में अल्लाह जे हुकूमत कायम दायमा जेकने में अल्लाह ने दुनिया के धन जो हुक्म किया तो सजी दुनिया खत्म थी वेंदी सजी दुनिया रही वेंदी फरमाए इन्नमा अमरु इज़ा अराद शैया अन यक़ूल लहू कुन फयकून
अदा अल्लाह की या ताकत आहे कदम गलावी न दिसो वनी अरोड़ वारो शहर सजो रब ऊंधो सखर जे भरे अरोड़ वारो शहर वनी दिसी मोन वारो दड़ो वनो दिसो तां जे भरसा यो सजो कोठ रब ऊंधो कयो जोकर वारो दड़ो वनी दिसो यो रब सजो ऊंधो कयो रब की ताकत वडो पावर अल्लाह हकीकत आया त असां बे एडा गुनाहन में तबाह थियाऊं मा तरक लया मिंदाब एक विखलन जड़ा पर नबी साईं जो दुआन जे करे रब रहम करे वरी रहम करम करे वरी करम माफी दई वरी जो तो मुझो प्यारो नबी मुझो सोनो नबी मुझो मिठड़ो नबी दी रात तासा जे लाए दुआऊं घुरंदा रे मक्के शरीफ में नबी साईं तासा जे लाए दुआऊं घुरऊं ओ साईं बाबे में तासा जे लाए दुआऊं घुरऊं साईं तवाफ दा करन तले भी तासा जे लाए रोंदा है अल्लाह के पार तूंदा कर साईं हजर अस्वद के बोसा दा जन भी तासा जे लाए दारो साईं जे कने मकाम इब्राहिम दे नफल दा करन तले भी तासा जे लाए रोंदा अल्लाह के पार तूंदा कर साईं जे कने सफा मरवा दे घोड़गा तरे भी तासा जे लाए रोंदा दोंदा कन अल्लाह के पार दूंदा करना ताजो असाजो साईं सारे रामेन तरे भी तासा जे लाए रोंदा साईं मना में साईं मुजलवे में साईं अरियाद में तरे भी तासा जे लाए रोई गांव करदा रहा पिछाड़ी मेराज वाली रात अर्श महला ते उते भी तासा के विसार नदा उते भी रब जी ज़ियारत में अल्लाह जे दीदार में लगा प्यार तने भी नबी साईं तासा जो अल्लाह के पार दूंदा कर सुम्मा दला फतला फकान काब कौसैन अवला अन्या वडे आवाज सां जेके नबी साईं जा दीवाना वडे आवाज सां जेके कुरान शरीफ जा परवाना वडे आवाज सां पिछाड़ी नबी मस्जिद नबी में भी तासा जे लाए दुआऊं घुरंदा एक ॾाढे सहाबा फरमाइंदा नबी साईं मस्जिद नबी में आया साईं पंहिंजी चादर मुबारक मथो ॾिनी ऐं साईं रोईंदा रहिया साईं सदका भरींदा रहिया साईं दुखा दींदा रहा आवाज अचे पियो अल्लाहुम्मा इग़फिर ली उम्मती अल्लाहुम्मा मुहम्मदी ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत खे माफ़ियूं ॾिजां ओ मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी उम्मत ते रहम कजां ओ मुंहिंजा अल्लाह गुनाह जे करे मुझे उम्मत जो सूरतों बताया जा गुनाह जे करे मुझे उम्मत के भोलो पागल बनाया जा गुनाह जे करे मुझे उम्मत जे जमीन जी चटिए के खड़ाया दा आसमान होंदी न कराया जा गुनाह जे करे मुझे उम्मत जे मथो पत्थरन जा पियन वसाया जा गुनाह जे करे मुझे उम्मत जे मथो बाह जा पियन वसाया जा गुनाह जे करे मुझे उम्मत जे मथो जुआन रत जा पियन
रज़ा जा ओ मुझे अल्लाह गुनाह जे करे मुझे मत वडो अज़ाब न कजा सैयन रोंदा सैयन सुखन में सैयन दुखन में सैयन अखरन मुबारक पानी वाइंदा रहंदा अल्लाह अकबर कबीरा रोन जे करे नबी ने दाढ़ी मुबारक आली थी गोड़ मुबारक सा रोन जे करे नबी ने जा कपड़ा मुबारक पहरान मुबारक चोलो मुबारक आलो थियो गोड़ मुबारक सा अल्लाह अकबर कबीरा मथो जिब्राइल अमीन रोड गए रुकंदो आयो नबी सैयद ओ सोना नबी मोहम्मद करीम मेहरबानी फरमाए रोण क्यों ताजे रोण जे करे अर्श जुल्फश में दिया ताजे रोण जे करे हां अर्श जलाल में दिया ताजे रोण जे करे हां जहन्नम जा दरवाजा खुलिया ताजे रोण जे करे जन्नत जा दरवाजा बंदिया ताजे रोण जे करे सजी दुनिया गमज़दा थी वया ताजे रोण जे करे नूरी फरिश्ता भी रोई वेदा ताजे रोण जे करे सारी कायनात रोई वेदिया ओ सोना नबी मेहरबानी फरमाए रोण बंद क्यों अल्लाह ताला फरमाए तो कतबाला नफ्स ओ प्यारा नबी ओ सोना नबी तुझी दुआ जे सदके तुझे रोण जे सदके तुझे हां प्यार जे सदके मारला गई यो तुझी उम्मत के पैकेज तुझा जो कतबाला नफ्स रुगी तुझे सदके तुझी उम्मत दे रहमत रुगी बाज कमान युरीदुल्लाह बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उसर कदे भी मा अल्लाह ज़ैनगे वडी तकलीफ वडो हिसाब नडी न मान बागी नडरा अज़ाब मोकली न मान होशियार से न अल्लाह दे कोटिय रुजूल अल्लाह करम मा अल्लाह ज़ैना तो मोहम्मद करीम अल्लाह सज्जा दे मुझे वादा दुनिया में भी आबाद ता आखिरत में भी तुझे उम्मत के आबाद रख दो माल ज़वाता अफ़नान फबई आलाए फबई आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान अञा वॾे आवाज़ सां हे थोड़ा अज़ाब इन लाइ त अचनि असां सुधरूं असां नेक थियूं असां निमाज़ी थियूं असां मस्जिद में अचूं मुंहिंजा संभालियो मां ज़िले जो नालो बि न खणंदुसि मां हिकिड़ी जाइ ते जलसे ते हमरा जो नालो बि नथो खणां मांखे ॿुधायूं त साईं फलाणो मां चयो हा बिल्कुलु सुञाणियांसि मां चयो हिनखे छा आहे चयईं पुट जी शादीअ में इन राग करायो मां चयो अल्लाहु अकबर पुट जी शादीअ में हे तो वडो नेकोकार सां गॾु क़ुरान जा वाइज़ ॿुधंदो आलमनि सां मोहबत पुट बि आलम कयो दे पाण वरी अहिड़ो कमु कयो दे इहो छा थी ज़िंदगी चयईं पोइ अलाए छा थी अलाए माइनि चयसि अलाए पाण ख़्यालु इहो आयो अलाए ॿिए कंहिंखे पर पुट ते हिन राग करायो हाणे रब अहिड़ो कावड़ियो अथसि जो फाइल जो झटको ॾेई पासो ई सॼो सुकाए छॾियो हाणे हुनखे ख़बर आहे त राग ते लानत आहे वो मौलवियुनि जा वाइज़ ॿुधाइणो जलसनि में अचण वारो ॾाढी ऐं ॾिसो अल्लाह साईं सां कीअं मस्करी कयईं नबी साईं जे दीन सां कीअं मस्करी कयईं कीअं मज़ाक कयईं पुट खे बि आलम कयईं हाणे हिनखे राग ठहे पियो ॿुधायो पोइ अल्लाह खे बि जलाए पोइ बि माण्हू डपना ख़ुदा खौफ़
ख्याल ना अल्लाह हिकड़ो सांजे भाड़े जो जमायती वाइज बुधण वारो जुमे जुमे ते अची जो वाइज ते वे अल्लाह जी ज़ात जो कसम मुखे अञा बि वक्त याद अची रोए जेतिरो वक्त असां वाइज कयो वेठो रोए ऐं हाल वरी इहो पुट जी जॾहिं शादी पोइ कराए त वॾी सूज़की हिकिड़ी घुराए वरी हुन में वॾा लाउड वॾो राग असांजो रे छा थियो हे बिया वाइज़न ॿुधण वारो जलसन ॿुधण वारो मस्जिद में अचण वारो क़ुरान ते रोअण वारो हेॾी ॾाढी इन सां इहो छा हाल थियो हे कीअं फिरियो चऊं साईं माइन फेराए साईं मायूं बसि ज़िद करे बीह रहियूं वीचारो मजबूर थी वियो पोइ ॾिसो छा थियो जॾहिं इहे विया खेरपुर मीरस निकाह जे लाइ कुंवार उते वठण विया निकाह करे माई खे जॾहिं वापसि वरतियूं पिया अचनि कुंवार खे घोट सां गॾु जॾहिं सखर में पुगा अल्लाह जी पकड़ अचानक गाड़ी ड्राइवर खां कंट्रोल मां निकिरी वई या टायर बस्ट थियो या का एक्सेल गाड़ी जी निकिरी वई बहरहाल मन गाड़ी कल्टियूं खाईंदी सखर बैराज दरिया में किरी जंज पोयूं रणियूं पइजियूं इंतजामिया के फोन वठ सठ करे अध कलाक खां पोइ इंतजामिया आई अची जो गाड़ी कढे त घोट जो लाश कुंवार जो लाश घोट जी मां जो लाश कुंवार जी मां जो लाश जेके दोल तमाम करे राग करे रब के नाराज करे खुशी पिया करन अल्लाह से उन्हनि के इहा खुशी मातम में तब्दील करे वरी सजी जंज के रोवारे मुझे अजीजो इनफरादी या पकड़ या थेती है थी अल्लाह से इज्तिमाई अजाब को नबी से के दिन जाए तो वडो अजाब न तो इनफरादी पकड़ थेती नाफरमानी कोंदा खबर हुंदे हां एकड़े मानो के खबर आ वाइज भी बुझे कुरान भी बुझे मस्जिद में भी अचे पतो तस राग ते लानत राग हरामा राग गुनावा वो भी जो वो शादी जे प्रोग्राम में राग करे रब के कावड़ी दी करन न छा चंगा भला संजा विचारा ये तिरकीदा मेहरबानी फरमाए सुभान कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया ला तत्तबिउ खुतवात शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन फरमाया यंज़गन्नक मिनश्शैतानि नज़गुन फस्तइज़ बिल्लाह फरमाए कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास الذي يوسوس في صدور الناس من الجنة والناس ونهى النفس عن الهوى فإن الجنة هي المأوى इन सभिनी आयतुनि जो मफ़हूम माना इहा अल्लाह वादो ता पाण ते कंट्रोल कयो नफ्स ते कंट्रोल कयो शैतान जे हमलनि खां पाण खे बचायो मूंसां सचा थियो मुंहिंजे क़ुरान सां सचा थियो मुंहिंजे रसूल सां सचा थियो रब फरमायो मुंहिंजो वाइदो आहे दुनिया में भी तव्हांखे इज़्ज़तुनि सां मान सां शान सां मर्तबे सां नवाज़ींदोमांव ऐं आख़िरत में भी तव्हांजा बेड़ा ई पार फरमाईंदोमांव मुत्तक़ीन अला फुरुशिन इस्तबरक वजल जन्नतैन दात
فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ कुरान शरीफ जा दीवाना वॾे आवाज़ मिंथ दो क्या सच्चा 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 न बुधो राग जो इंशाअ ऐं राग तो न कराईंदा जो राग जी महफिल में न वेंदा हिकड़ा वरी वञनि था चइसई बिरादरी जो मसइलो बिरादरी वधीक कना अल्लाह ऐं रसूल वधीक ॻाल्हायो ई नथा अल्लाह जी ज़ात जो कसम जे जाए ते राग आ हेरे न्यारियो उन जाए ते जेको भी खाइण पीअण वारी शइ आ उहा हराम आ यो ता जेको खाओ था यो हराम था खाओ ऐं राग जे बुधण जे करे जेको उन्हनि जे मथों अज़ाब तो अचे वो तां जे मथों भी अचे तो वला तरकनु इलल लज़ीन ज़लमू फतमस्सकुमुन नार भजी पासो कयो राग को जो इंशाअल्लाह ताला बिरादरी जी परवाह न कंदा अज को पक्को इरादो कयो जो राग जो बाकायदा बाइकाट कंदा किन्नी शे बुरी खराब छो कद पिया राग जी चवंदा से राग रूह जी रात चयो रूह जी रात राग जे रूह जी रात राग हुजे हां त मास्टर मंजूर जड़ो मानू वडो रागींदड़ पाण के पाण गोली हणी न मारे अदा या हकी आला करना ना हकी कदे भी ता बुधो आ त के मुला पाण के पाण मारियो जे के मौलवी पाण के मारियो जे के हाफिज पाण के मारियो जे छो न ता मौलवी मारन हाफिज छो न ता मारन छो न ता आलम पाण के मारन आइन भी बेचारा गरीब आइन भी मिस्कीन आइन भी बेचारा मस्जिद में फाटल कपड़ा पाजू बैठा आइन बेचारा गरीबड़ा कदे कदे रुपयो भी खीसे में बेचारन के न हुंदो पोरी एडा तां के ये आलिम ये हाफिज ये कुरान मजीद वाला खुश नजर इंदा अल्लाह जी जात जो कसमा जने भी जे आलिम सा जे हाफिज सा कुरान वाले सा ता मिल दो ताके ये महसूस हो जण त मुल्क जो सदर ही हो ये आए के ना त मालूम थियो त आराम कुरान मजीद में मस्जिद में अल्लाह जी फरमाबरदारी में मावे सारे बांधी जलसे दे सच्ची तो बुधाया मुगे एकड़ो हाफिज नजर आयो डाडो खुश पियो नजर अचे डाडो खिले मां सद कयो मां जदा दे हलवा घणी पगार दी मां वरी समझा तो वडी पगार तने तो खुश थी मुगे जे साईं मोहम्मद इब्राहिम 5,500 पगार घणी गालायो न था 5.5 मां चुमा यार हेड़ी मांग पारे वक्त में 5.5 जाल न थी जा जी जाल भी है मां जो बार भी है मां जो पो भी पूरा त थी वने तो न जा लफ्ज वाह जो अज भी मुझे दिमाग में फीड लगाए पियान कि साईं मोहम्मद इब्राहिम नमाज जी कुरान जी मस्जिद जी अल्लाह रसूल जी एडी त बरकत जो 5,000 में सजो महीनो त कढी वेंदो आ अञा 520 जे लाइ भी बचाए रखो अञा वडे आवाज तदीद अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाए نزل الفرقان على عبده ليكون للعالمين نذيرا
अन्या आस्ते दा क्यों लगे तो बेनती लो थी भैया लगे तो यूपीएस थी तो करे लगे तो थकी पिया हो लगे तो ने तो आशा वरदा दव लगे तो घर जो मिसकाल दियो जनव जेके सच्चा है पक्का कुरान जा आशिक तो मथे खणी जो सुभान अल्लाह अजीजो रूह जी रात ही है रूह जी रात मस्जिद रूह जी रात अल्लाह जो जिक्र रब जी फरमा बरदारिया राग में केड़ी राग तो बेचैन को दिल परेशान मायूस गमगीन कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए अल्लामल कुरान खलक़ल इंसान अल्लमल बयान अश्शम्स वल क़मर बिहुस्बान वन्नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समा بالقسط ولا تخسر الميزان जिनके कुरान जो करन जो लगे दो दे आवाज जिनके कुरान मजीद मजो दो दे आवाज फरमाए वनुनज़्ज़िलु मिनल कुरान وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين अन्या वडे आवाज और डिप्रेशन या मरीज ओ खुदकुशी करने वाला ओ परेशान रहने वाला कादे दा भजो कादे दिमाग जे ठाकरे दा पासो ये तांगे नशे जो गोरियों नहीं तांजे दिमाग के सुन करे जरीदा तांजे दिमाग में ताकत खत्म करे जरीदा कादे दा भजो दे नशे जे कादे दा भजो दे डाक्टर जे कद कादे दा भजो न फिल्म ने ड्रामा जे कद लाग जे कद ओ मुझे अजीजो तांजे दिल जो इलाज तांजे दिमाग जो इलाज तांजे रूह इलाज तांजे दिमाग जी बरात ताके आराम सुकून देने वाली हस्तिया तो कुरान मजीद अल्लाह जी नमाज़ अल्लाह जो कुरान कुल दुल्लाह अब्दुल रहमान अय्यम्मा तदू फलहुल अस्माउल हुस्ना वला तजर बिसलातिक वला तुखाफित बिहा वब्तग़ बैन ज़ालिका सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़-ज़िल्ल वकब्बिरहु तकबीरा अन्या वडे आवाज अन्या ईमानी जज्बे सा कादे दा भजो मजो कुरान में रहमत कुरान में दिल ने दिमाग जी फरद कुरान मजीद में मुझा अजीजो मुझा दोस्त राग खुमानी जान शरायो कुरान जा आशिक जो इंशाअल्लाह
भजो भजो राग राग किन राग बुरो राग पलीत कुरान मजीद बुधी वरी राग दा बुधो हणी पानी दिल मुर्दा दा करे कुरान मजीद बुधी वरी राग दा बुधो पानी दिल कारी दा करे अज इन जे करे असर न तो करे कुरान मजीद हाने जटड़ी ता बैठा होए ते मस्जिद में कुरान मजीद बुधो ता असर थे तो जो असर आहे कुरान मजीद हाने जने ता वरी तो निकर दो वरी ये मोबाइल में सागो राग हलाइंदो वरी सागो कुरान शरीफ में असर जाया करे अल्लाह जा बानो पाण के राग के बचाए पाण के मस्किरनो बचाए ये वडियो बीमारियों न एक मस्करी बियो राग नबी ने फरमायो वली अज़ाकू कलीला वली यबकू कसीरा सैयन फरमायो घणे खिलन खो पाण के बचायो सैयन फरमायो जेतरो थी सके दुनिया में रो शुद्ध है दुनिया जो जान रोहन जो जान है दुनिया जो जान अखियों पानी हारण जो जान है दुनिया जो जान इम्तिहान जो जान सैयन फरमायो जेतरो दुनिया जे जान में अल्लाह जे खौफ में रोइंदो ओतरो अल्लाह आखिरत में ताके खिलाइंदो नबी ने फरमायो जेतरो दुनिया में घणो खिलंदो ओतरो ताजी दिल मुर्दा थींदी ओतरो ताजी दिल कारी थींदी अज दिल जे दर्द संग जवान मौलवी भी हुए दावन जेके मस्करी में मजाक करन अज तो हुए खतीब दावन जेके भोगे ठकादा करन अल्लाह अकबर कबीरा खोड़िए खे घुमरिया काडे वणो कंखे चऊं छा ॻाल्हायूं अज मस्जिद में भी मस्करियूं लगियूं पियूं आहिनि अज तो कुरान जे जलसे में भी मस्करियूं लगियूं पियूं आहिनि अल्लाह अकबर कबीरा कोई अल्लाह जो बदनाए कोई मस्जिद जो एहतराम नाए कोई कुरान जे जलसे जो एहतराम नाए तने दकुआ बरकत जलसे मो निकरी हुई नता के जलसा थींदा अल्लाह जी रात जो कसम बाबा सैयद ॿुधाईंदा हिक हिक जलसे मां सवन जी तादाद में बेनमाजी नमाजी थी वेंदा हिक हिक जलसे मां अलाए केतिरा मुशरिक मुवहिद बणजी वेंदा हिक हिक जलसे मां अलाए केतिरा बेदीन दीनदार बणजी वेंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो अज मस्करी असांखे तबाह कयो अज राग असांखे तबाह कयो अज साज़ असांखे तबाह कयो अज टचूं ॿाहिरि असांखे तबाह ऐं बर्बाद कयो तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे मौतबाना गुज़ारिश थो कयां महिरबानी करे संभालियो पाण अल्लाह जे दर ते रोअण सिखो रात जो उथो तहज्जुद जी नमाज़ में रो पंहिंजे रब रहमान जे साम्हूं अखियूं ॻोड़ा ॻाड़ियो ऐं अल्लाह जा गुनाह बख़्शिरायो रब खे परखियाण जी महिनत कयो नमाज़ जी पाबंदी कयो कुरान मजीद घणे मां घणो ॿुधो घणे मां घणो कुरान शरीफ पढ़ो फकरहू मा तयस्सर मिनल कुरान जेतिरो टाइम मिले कुरान जा वाइज़ हलायो जेतिरो टाइम मिले वञो भेनरियूं कुरान जूं लोलियूं वलक़द यस्सरनल कुरान लिज़्ज़िक्रि फ़हल मिन मुदक्किर अल्लाह फरमायो मां तव्हांजे लाइ कुरान मजीद खे आसान बणायो मां तव्हांजे लाइ कुरान मजीद खे सोलो बणायो पठान पढ़े भी सोलो सिंधी पढ़े भी सोलो अंग्रेज पढ़े भी सोलो बिरोही पढ़े भी सोलो अल्लाह फरमायो ही कुरान मजीद मां अल्लाह एडो तव्हांजे लाइ आसान कयो मर्द पढ़े भी सोलो माई पढ़े भी सोलो वॾो पढ़े भी सोलो नंढो पढ़े भी सोलो रब फरमायो अहिड़ो त कुरान मजीद खे बणायो आहे जो जेको
को भी कुरान शरीफ पढ़ दो अल्लाह लगे ये मासूम कराए नमाज जत बोलिए उन्हें में नाज़िल फरमायो तमाम इरादो क्यों चो इंशाअल्लाह ताला जो कुरान जी तिलावत घणी कंदऊ पढ़ो कुरान शरीफ पढ़ो चंगा भला पढ़ियल माण्हू भी कुरान शरीफ नथा पढ़न रमजान में हिकिड़ो खत्म करदा बाकी वरी सॼो साल 11 महीना कुरान शरीफ वरी तकींदा हिकिड़ा वरी छड़ी सूरह यासीन पढ़दा ईअं न कयो कुरान जो हक़ अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावती उलाइक युमिनून अबा महीने में ॾींहं घणा ऐं कुरान में सिपारा घणा कोई हक़ आहे कुरान शरीफ जो रोज़ानो रोज़ हिकिड़ो सिपारो कुरान जी तिलावत भले सूरह यासीन भी पढ़ो बराबर पढ़ो उहा भी बरकत वारी आहे वरी फज़ीलत आहे उनजी पर रोज़ हिकिड़ो सिपारो कुरान जी तिलावत कयो जीअं महीने में घटि में घटि हिकिड़ो ख़त्म कढो नबी सही फरमायो ॾियारियो साईं जन फरमायो जेको महीने में कुरान जो ख़त्म कंदो इहो कुरान जो हक़ अदा थो करे इहो ई कुरान शरीफ क़ब्र में हिन सां गॾु आख़िरत में बि सिफारिश करे इहो ई कुरान मजीद मां मोहम्मद करीम वटि वठी ईंदुसि इहो ई कुरान मजीद वञी जन्नत में पहुचे अञा वॾे आवाज़ पढ़ो कुरान शरीफ ऐं घर भातनि खे बि कुरान शरीफ पढ़ायो नमाज पढ़ायो फजर जी नमाज को कोई न सुम्हे अॼु हक़ीक़त ई आया त असांजा घर इस्पतालियूं लॻियूं पियूं 9 बजे ताईं 10 बजे ताईं सिज चढ़ी थो अचे असांजा घर भाती सुम्हिया पिया बरकत छा थिए नमाज पढ़ण लाइ तयार न आहियूं अल्लाह नबी सही फरमायो जो फजर जी नमाज ते नथो थे मर्द हो जे या माई शैतान अची उन जे मुंह ते मुटी दो अल्लाह छो था पाण खे तबाह चंगा भला माण्हू फजर जी नमाज काॾे वञो कंहिंखे वाए घर भातनि खे नमाज खे वरी चवंदा रिज़्क़ में तंगी आहे हिकु ॾियारे नबी साईं आया घर जे अम्मा आशा हेॾे निहारियो अम्मा आशा वेचारी खे निंड अची वई नबी साईं जन उथारिया लोडो ॾेई फरमायो आशा छा तोखे रिज़्क़ जी ज़रूरत न आहे चई छो साईं नबी साईं फरमायो त फजर खां वठी अल्लाह सिज उभरे ताईं रिज़्क़ जो फ़ैसिलो कंदो आहे पोइ जेको सुम्हियो पियो हूंदो आहे अल्लाह उन जे लाइ रिज़्क़ में तंगी रखंदो आहे तंहिंजे करे ॿीहर कॾहिं बि फजर नमाज़ न सुम्हंदी कर जेकॾहिं सुम्हे त सिज उभरी अचे त पोइ सुम्ह पोइ जाइज़ आहे बाक़ी जेसि ताईं सिज नथो उभरे तेसि ताईं क़ुरान जी तिलावत कर ज़िक्र कर अज़कार कर त अल्लाह साईं तुंहिंजे लाइ रिज़्क़ कुशादो तोखे नसीब कर असांजे घरनि जो हाल हिनो लॻो असांजा पुट बेनमाज़ी असांजा बचड़ा बेनमाज़ी नियाणियूं बेनमाज़ी ज़ाल बेनमाज़ी हेठि वेठो साईं हले नथी घर में मां नथो ॻाल्हाए सघां तुंहिंजी कीअं नथी हले जेकॾहिं न हलियां त तोखे कपिड़ा कीअं था मिलनि इस्त्री थी जे न हलियां तुंहिंजी घर में त तोखे मानी कीअं थी मिले इहे अटकलूं सटकलूं न कयो मेहनत कयो डंडो खणो घर में कहिड़ा कहिड़ा इरादा था कयो इंशाअल्लाह घरनि में डंडो खणंदा खणंदव डंडो खणंदो ॿुधो मुंहिंजा लफ़्ज़ सम्झो मां बि डंडे खणण लाइ थो चवां हाण लाइ नथो चवां छड़ी सम्झो डंडो खणो ऐं मां सम्झायांव थो थोरो तरीक़ो हणजो न पोइ ईअं ॿई हथ डंडे में विझी न खड़को बिन हेठि चप ते मथनि डंडनि जी भीड़ चाढ़ पोइ ईअं छिके पोइ हिते नंढे खे ऐं घर वारे खे जो सदोरी नमाज़ पढ़े थी कनि अचे पर जेकॾहिं सम्झो था त ईअं कमु कंदासीं त मतां घर में माहौल गरम थी वञे हिकिड़ो चइबो जेसिताईं नंढो खयोंसि त असां पाण ई घर खां निकिरी वेंदा ॿियो ॾस ॾियो पोइ मां चयो आहे ॿियो ॾस हे आहे हीअं चयो ॿाहूं ॿधो अलाह जी ज़ात जो कसम मां खिलायां नथो तव्हांखे ॿाहूं ॿधो घर भातनि न्याणियुनि निमाज़ी छो त बेनमाज़ी दुनिया में भी तबाह हुआ क़ब्र क़यामत में भी अज़ाब कुरान मजीद शायद
قالوا لم نك من المصلين नबी सैयद आयत जो तफसीर करने फरमायो सैयद फरमायो जन्नती जहन्नम जे तरफ नियारी दा त जहन्नम जी बाह में केतरा उनन के पंजा सुञातल मिठला हेठ नज़र ईंदा हे जन्नती पुछा कंदा रड़ करे उनन बांध जो हाल ता भला जहन्नम जी बाह में छो पिया ओ चाची ओ मामी ओ सोत ओ मसाद ओ दोस्त ओ यार जो ताल ताकि अल्लाह जन्म जी बाह में छाजे लाए उछलावा रड़ियों करे जन्मी जाहूं करे जन्मी चीखा करे जन्मी जन्नत जमायतन के जवाब ॾींदा चवंदा क़ालू लम नक मिनल मुसल्लीन असां नमाज़ न पढ़ंदाल तॾहिं अल्लाह जन्म जी बाह में उछलाए छॾियो ओ मुंहिंजा अज़ीज़ो बेनमाज़ी मर्द तव्हांजा वञनि था अज़ाब जे तरफ़ बेनमाज़ियूं मायूं वञनि थियूं अज़ाब जे तरफ़ बेनमाज़ी दुनिया में भी तबाह बर्बाद क़ब्र में भी उनजे लाइ अज़ाब आखिरत में भी उनजे लाइ अज़ाब खाशिया आमिलतुन नासिब तस्ला नारा तुस्का मिन अय्यिन आनिया लैसा लहुम ताअमुन इल्ला मिन ज़री ला युस्मिनु वला युग़नी मिन जू नबी सैयद फरमायो क़यामत जे ॾियारे जहन्नम सैयद फरमायो रड़ियों करे दाऊं करे माइटन जन्नतन खे चवंदा असां नमाज़ न पढ़ंदा अल्लाह कावड़ियो अल्लाह बेनमाज़ी हुजण जे करे सभिनी खे तबाह करे असांखे जन्नत जी बाह में उछलायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइयो नबी सैयद फरमायो बेनमाज़ी मर्द ऐं मायूं क़ब्र मुथला वेंदा लंघा ऐं उघाड़ा हूंदा सैयद फरमायो बेनमाज़ी मर्द ऐं मायूं क़ब्र मुथला वेंदा माण्हू वारी सूरत न हूंदी गधा वारी मुंडी कुत्ते वारी मुंडी सुअर वारी मुंडी नबी सैयद फरमायो क़यामत जे ॾियारे बेनमाज़ मर्दन ऐं मायुनि खे अल्लाह फिरौन सां गॾु उतारींदो निमरूद सां गॾु उतारींदो अबू जहल उतबे शेबे क़ारून सां गॾु उतारींदो सैयद फरमायो काफ़िरनि सां गॾु बेनमाज़ी उथंदा काफ़िरनि सां गॾु जंग जी बाह जो बलबंबा ऐं सैयद फरमायो नमाज़ी मोहम्मद करीम सां गॾु उथंदा सैयद फरमायो नमाज़ी मुंहिंजे ग़ुलाम अबू बकर सिद्दीक़ सां उमर फारूक सां उस्मान गनी सां अली मुर्तज़ा सां हज़रत बिलाल सैयद अब्बार सां हां नबी ने फरमायो नमाज़ी भजन असहाब नाल बेतन मूसा उथंदा क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण नमाज़नि जी सिफारिश करे रब रहमान जो दीदार ज़ियारत कराए करण सां गॾु मां मोहम्मद करीम जन्नत में वठी हलो हाणे नमाज पढ़ंदो कन न बचन ॿारनि खे नमाज़ी कंदो कन न खुदा जो वास्तो नेक हिकु राग पाण खे बचायो घणी खिल पाण खे बचायो ऐं नंबर 3 ते नमाज जा पाबंद थियो नंबर 4 ते कुरान जी तिलावत जो इत्माम कोशिश कयो घणो कुरान मजीद पढ़ो इंशाअल्लाह ताला भलायूं थींदियूं मांखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयो उस्ताद खे कुरान शरीफ़ ॿुधायो अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए काफ़ी रात जो हिस्सो गुज़री चुको आहे ऐं तव्हां कुरान जी मोहबत में वेठा हो मां तव्हां सभिनी जे लाइ दुआ कयां अल्लाह ताला सभिनी जे वेहण खे ॿुधण खे क़बूल फरमाए अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।